पुटनि वटि उन जे दरवाज़े ते इहे मेड़ खणी आया हो। इन मेड़ खे ॾिसंदे का बि चटी का बि जेको आहे तव्हां ते ॾंढ ॾोल आहे, हर शइ तव्हांखे माफ़ थो करे। इहे संगत उन जा पुट बि जेके आहिनि हाणे ख़ैर जी दुआ घुरो। असां चई नथा सघूं शायद ही चंद मखसूस घराणा आहिनि असांजे जलबाणनि में जेके इहे जेके ॻाल्हियूं कयो तव्हां जीअं चवंदव उन्हनि खां ॾाढो परते आया आहियूं। सूरत हाल आहे, तव्हां वॾा आहियो, तव्हां ॾिठो त हुनखे बि धक लॻा आहिनि बाबा। उहो बिल्कुलु सही आहे। असां तव्हांजे वरी जेका घर जी हालात ॾसियो हिन जा छा हाल आहिनि त वरी हिन जा छा हाल कम खे जेको आहे ठाहियो जेको आहे मामलो को जहिड़ो त न आहे जेको आहे जहिड़ो हुजे त असां बि हिननि खे थोरे कीअं वेहण जो आहे एतिरो। असां चवंदा हुआ असां न ठहंदासीं जेसिताईं मालिक न ठहंदव। असां हिन सां गॾिजी बि न अचूं हा। तव्हां सां जेकॾहिं हिन जो जहिड़ो हुजे न त असां हिन रतन सां गॾिजी बि न अचूं हा। पुटनि वटि उन जे दरवाज़े ते इहे मेड़ खणी आया हो। इन मेड़ खे ॾिसंदे का बि चटी का बि जेको आहे तव्हां ते ॾंढ ॾोल आहे, हर शइ तव्हांखे माफ़ थो करे। इहे संगत उन जा पुट बि जेके आहिनि हाणे ख़ैर जी दुआ घुरो। Allah.